नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार अमाया बिशारा सुमरो नजर विजनासी ख़ास खबर। इमरान खान 5 साल पूरा कंदो। अपोजिशन ब्लैकमेलिंग कर रही है। खबरदार। वज़ीर आज़म इमरान खान सां परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जी मुलाक़ात। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ते वीचारे वियो। शाह महमूद कुरैशी जी वज़ीर आज़म खे इत्तेहादुनि सां थियल राब्तनि बाबति आगाही। PTM जो सरबराही इजलास सुभाणे तलब। मौलाना फज़लुर रहमान जी सदारत हेठि थींदड़ इजलास में हुकूमती इत्तेहादियुनि ऐं अपोज़िशन सां थियल मुलाक़ातुनि बाबति अॻुवाणनि खे एतमाद में वरितो वेंदो। नून लीग जो क़ाइद नवाज़ शरीफ़ वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कंदो। बेएतमादी वारी रिथ ते हिकमत अमली जोड़ी वेंदी। मुस्लिम लीग काफ़ जे अॻुवाणनि जो मुशावरती इजलास। मौजूदा सूरत हाल ऐं जहांगीर तरीन ग्रुप जे सियासी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो वियो। अॻुवाणनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत जी कारकर्दगी खां को बि इत्तेहादी ख़ुशि न आहे। काफ़ लीग खे जल्द पंहिंजो सियासी फ़ैसिलो करणो पवंदो। वफ़ाक़ी हुकूमत पारां क़ौमी असेंबली जे इजलास खां पहिरियां पार्लियामेंट लाजिस खे FC ऐं रेंजर्स हवाले करण जो फ़ैसिलो। घर वज़ीर शेख रशीद चवे थो बेएतमादी वारे रिथ ते मुख़ालिफ़ दर खे शिकस्त नसीब थींदी। हू ॻाल्हियुनि जो आमी आहे ऐं मसइला ॻाल्हियुनि वसीले ई हल करणु घुरिजनि। घर वज़ीर पारां बयानु जारी चयईं असांखे छिकताण बदिरां ठाह करणु घुरिजे। अपोज़िशन जी बेएतमादी वारी रिथ सियासत में विछोटियूं पैदा करे छॾियूं आहिनि। जमहूरियत इंतिहाई विरछ जो निज़ाम न आहे, पर उन में घटि इतफ़ाक़ी राय सां निज़ाम हलंदो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। चवे थो एतिरो विरछ न हुजे जो ॻाल्हि ॿोल मुश्किल थी वञे। वेहणु ॾुखियो न आहे हूंदो, पर बाद में ठाह करणु ॾुखियो थी वेंदो आहे। ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अवाम इमरान खान ख़िलाफ़ु फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सेनेट जी चूंड में निसार खोड़ो 100% वोट खणी कामयाबी हासिल कई। इमरान खान खे जेको कुझु करिणो आहे बेएतमादी वारी रिथ खां अॻु करे वठे। PP जे मार्च सां हुकूमत ते दबाव पियो। इमरान खान मायूस थी चुको आहे। मकानी चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन सां मुशावरत करे तारीख़ तय कबी। अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त अमेरिकी फ़ौज खे यूक्रेन न उमाणींदासीं। नेटो जे हिक इंच जो मुकमिल ताक़त सां दिफ़ा कयो वेंदो। यूक्रेन में रूस सां जंग न कई वेंदी। नेटो ऐं रूस में तकरार जे नतीजे में टीं आलमी जंग थींदी।